बातिन जहान के कायनात के अल्लाह पाक इंसान जे ला पैदा फरमायो आ। कुरान पाक में अल्लाह ताला फरमायो इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा, इन जमीन जो खलीफो मां पैदा करण वारो आया हूं। अल्लाह पाक खलीफो जमीन जो आदम के पैदा फरमायो। अल्लामा तबरी, अल्लामा नववी, अल्लामा मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी, इन खां अलावा ॿिया जेतिरा बि मुहक़िक़ आलिम बुज़ुर्ग थी गुज़रिया हल, उन्हीं सभिनी पंहिंजे किताबनि में लिखियो आहे त अल्लाह पाक जल जलालहू व मन वालू बि सभु मखलूक अव्वल में पैदा कई हुई। जिन अग में हुया, मलाइक अग में हुया, पखी अग में हुया, अर्श अग में हुया, जीत जना जानवर अग में हा। चौपाया जानवर हर कायनात जी शइ अल्लाह पाक अव्वल पैदा कई आहे। इंसान खे अल्लाह पाक तमाम मखलूक खां आख़िर में पैदा कयो। यानी इएं खणी सम्झ त इंसान अल्लाह जे मखलूक जो आख़िरी फर्द आहे। आज़ादियुनि जो इस्लामिक चैनल जिन्स जे हिसाब सां, नौ जे हिसाब सां अल्लाह साईं इंसान खे सभिनी खां बाद में पैदा फरमाए, ॿियूं सभु शयूं अॻु में। हाणे सभिनी इंसान मां पहिरों इंसान आदम अलैहिस्सलाम आहे। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरका ज़मीन ते ख़लीफ़ो मोकिलियो आहे, पर इन ख़िलाफ़त खां अॻु में अल्लाह पाक आदम खे जन्नत में रहायो आहे, सजदा कराया हल, मलाइकनि सां गॾिजी अल्लाह पाक मथे जन्नत में उनखे सैर कराया हल। अल्लाह पाक जे अमर सां वरी दाणो खाए थो। ज़मीन ते जमल आदम अलैहिस्सलाम लही आयो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, ईअं सम्झ त जेको ज़मीन जो ख़लीफ़तुल्लाह आहे, अल्लाह जो ख़लीफ़ो थी करे ज़मीन ते अचण वारो आदम अलैहिस्सलाम आहे। ज़मीन जे तख़्ते ते जंहिं ॾिहाड़े हुन जा पेर लॻा आहिनि उहो मुहर्रम जो महीनो हो, 10 तारीख़ हुई। सम्झ में ॻाल्हि आई? ज़मीन ते लथो, महीनो कहिड़ो? तारीख़। हालांकि तारीख़ जो तयन महीननि जा नाला इल्म वारा चवंदा त बाबा माण्हुनि रखिया, माण्हू इहो पहिरियों आहे, माण्हू इहो पहिरों आहे, पोइ कीअं महरम थियो, कीअं 10 थी। जॾहिं महरम जो तयन या तारीख़ जो महीननि जो माण्हुनि कयो त माण्हू पहिरों, पहिरीं तारीख़ 10 तारीख़ या किथां मोली सां वठाई आहे। ऐं मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, अल्लाह जे इल्म में हर शइ आहे। अल्लाह जे इल्म में त हर शइ आहे न सही। असां जंहिं शइ जो अॼु नालो रखियो आहे त हीअ लठ आहे, पर जॾहिं लठ न हुई, पर हिन जो नालो, हिन जो वजूद, हिन जी जिन्स अल्लाह पाक जे इल्म में अॻे हुई। मुंहिंजे प्यारे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस पाक जे रोशनी मां इहो मालूम थी रहियो आहे त पहिरों इंसान दुनिया जे तख़्ते ते यानी आदम अलैहिस्सलाम आयो आहे। भलारो महीनो मुहर्रम शरीफ़ जो आहे, उन खां बाद में तारीख़ बि 10 आहे। अल्लाह ताला जल जलालहू मन वालू उन खां बाद में हिन महीने खे शरफ़ नसीब फरमायो आहे। नूह अलैहिस्सलाम रब ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, प्यारा नूह नबी, तोखे बेड़ो ठाहिणो आहे, काफ़रनि मां जान छॾाइणी आहे, काफ़रनि खे मूंखे गर्क करणो आहे, तोखे ई तुंहिंजे मुरीदनि खे मूंखे बचाइणो आहे। इन तूफ़ान में तुंहिंजो बेड़ो मथे हलियो वेंदो। हज़रत नूह अलैहिस्सलाम जो बेड़ो 40 ॾिहाड़ा मथे पाणीअ में तरंदो रहियो आहे। 40 ॾींहंनि खां बाद में अल्लाह पाणीअ खे हुकुम कयो आहे, जीअं निकिते हे ज़मीन मां तीअं वापसि वञो। पाणी वापसि वञणु शुरू थियो आहे। नूह अलैहिस्सलाम जो बेड़ो पाणीअ मां लही ज़मीन जे मथां टिकियो आहे। उहा बि मुहर्रम शरीफ़ जी 10 तारीख़ हुई। और मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, हज़रत यूनुस अलैहिस्सलाम मच्छीअ जे पेट में वियो आहे। 40 ॾिहाड़ा मच्छीअ जे पेट में आहे, पढ़ंदो रहियो आहे ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। अल्लाह जो नबी इम्तिहान में अची वियो आहे, मच्छीअ जे पेट में 40 ॾिहाड़ा रहियो आहे। अल्लाह जे अमर सां कीअं पे खाधई, कीअं पे साहु खयई, कीअं पे जेरो रहियो। आख़िरकार 40 ॾींहंनि खां पोइ रब राज़ी थियो आहे। मच्छी दरिया जे किनारे ते अची उनखे ओगाछे ॿाहिरि कढियो आहे। जेरो जो जेरो आयो आहे, मच्छीअ जे पेट मां सलामती सां निकितो आहे। या बि मुहर्रम शरीफ़ जो महीनो ई 10 तारीख़ हुई।
हज़रत मूसा अलैहिस्सलाम फिरौन जे मुक़ाबले में आ, फिरौन सां सालनि जा साल विढ़ंदो रहियो, मुक़ाबला कंदो रहियो हो, जादूगर भाए थो, अल्लाह जो नबी पंहिंजा मौजज़ा ॾेखारे थो। आख़िर हलंदे हलंदे उहो बि ॾिहाड़ो अची वियो जो अल्लाह पाक उन ज़ालिम बादशाह खे दरियाह में ग़रक़ कयो आहे ऐं मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक कामयाबी अता फरमाई आहे। रब करीम जे ज़ात बाबरकात जॾहिं मूसा अलैहिस्सलाम जी दुआ क़बूल करे फिरौन खे ग़रक़ कयो ऐं मूसा अलैहिस्सलाम खे फतह याबी ॾिनी, उहा बि मुहर्रम शरीफ़ जे महीने जी 10 तारीख़ हुई। त मुहर्रम शरीफ़ तारीख़ जे हिसाब सां मां ॾिसंदो त घणा यादगार पाण सां खणी आयो आहे। करबला जो वाक़ियो बि मुहर्रम में थियो, पर हाणे इहे वाक़िया असांखे यादि ई न आहिनि। हालांकि वाक़िया पंहिंजे जॻह ते अहम वाक़िया, इन्हनि जी अहमियत खां माण्हू इनकार नथो करे सघे। मां जेकॾहिं इन तफ़सील में वञा, मुहर्रम ऐं 10 ताईं अॼोको सॼो जुमो रुगो तारीख़नि ॿुधाईंदे गुज़री वेंदी। मां रुगो मुख़्तसर मोटा मोटा वाक़िया तव्हांखे ॿुधायां थो, पर इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि जे बावजूदि हज़रत इमाम हुसैन जे क़ुर्बानी खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। इमाम हुसैन आली मक़ाम क़यामत ताईं हिकिड़ो अहिड़ो दस्तूरुल अमल छॾियो आहे, हिकिड़ो अहिड़ो तरीक़ेकार छॾियो आहे जेको जंहिंजे दिलि में राईअ जे दाणे जेतिरो बि ईमान हूंदो, उन ईमान जे रोशनी में उन दस्तूरुल अमल ते जेकॾहिं अमल कंदो त इंशा अल्लाह ताला हू ईमान वारो कामयाबी कामयाबा, नाकामी हुन जे वेझो ईंदी कान। पर मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, इमाम हुसैन जो वाक़ियो तफ़सीली आहे। इमाम हुसैन जे वाक़े में तमामु घणो तफ़सील आहे। वाक़ियात किस्सा इमाम हुसैन जा फज़ीलतूं फ़ज़ाइल, इमाम हुसैन जी शहादत आहे, इमाम हुसैन जे बचड़नि जी शहादत आहे, इमाम हुसैन जे भाउरनि जी शहादत आहे, इमाम हुसैन अली मक़ाम जे मुरीदनि जी शहादत आहे, इमाम हुसैन अली मक़ाम जे हज़रत हुर्र जी शहादत आहे, हज़रत अली असग़र जी, अली अकबर जी शहादत आहे। तमामु तफ़सील घणो आहे। इंशा अल्लाह ताला फ़क़ीर खे ख़ुदा तौफ़ीक़ ॾींदो जो मां तव्हांजे आॾो बयानु कयां। पर मुहर्रम शरीफ़ सां, मुहर्रम जे पहिरीं तारीख़ सां हिकिड़े ॿिए वाक़े जो बि ताल्लुक़ आहे। दिलि थी चवे त अॼु उहो ॿुधायां। मुहर्रम शरीफ़ जो इमामनि जो वाक़ियो ईंदो इंशाअल्लाह। हयातिया ते पहिरों जुमो आहे, अञा 3 जुमा पिया आहिनि जेके जहिड़ा हयाती हूंदी त पिया ॾोरींदासूं, जे हलिया वियासूं त ख़ुदा जी मर्ज़ी आहे। पर उमेद ते जहान ॿधल आहे। 3 जुमा तफ़सील सां ॿुधो। अॼु ॿुधो उन जवान जो वाक़ियो जेको अल्लाह जे दरगाह मां अल्लाह जे हबीब घुरी वरितो आहे। मुहर्रम जे पहिरीं तारीख़ हज़रत उमर साईं जी शहादत आहे। सम्झो था वा? मुहर्रम जे पहिरीं तारीख़ चंड बीठो आहे, इस्लामी साल जी शुरूआत थी आहे, इस्लाम जो साल जो सिज उभरे थो। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु अमन वालो जो पाक बानो, अल्लाह जे हबीब जो सच्चो आशिक़, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो परवानो, मुंहिंजे मिठड़े मुहम्मद अरबीअ जो सहुरो, जंहिंखे नबी पाक अल्लाह जे दरगाह मां घुरी वरितो आहे। पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह चवंदा हुआ, फरमाईंदा हुआ त मुंहिंजा ख़लीफ़ा 3 क़िस्म आहिनि। हिकिड़ा उहे ख़लीफ़ा जन खे मूं ख़िलाफ़त ॾिनी, ॿिया उहे मुंहिंजा ख़लीफ़ा जन मूंखां ख़िलाफ़त घुरी, टियों मुंहिंजा उहे ख़लीफ़ा, हज़रत रोज़े वारो फरमाए थो, जन जे लाइ मूंखे अल्लाह जे ज़ात बाबरकात जे दरगाह मां इल्हाम थियो त मोहम्मद राशिद हिन खे ख़लीफ़ो बणाए। पाण फरमाईंदा हुआ ख़लीफ़ो करे वारो ख़लीफ़ो महमूद निज़ामानी क़ौम जो आहे। पाण फरमाइनि था उन्हनि ख़लीफ़नि में जो आहे जंहिं ख़लीफ़े जे लाइ मूंखे रब जे दरबार मां इल्हाम थियो, मां रब जे चवण सां उनखे ख़िलाफ़त अता फरमाई आहे। ऐं मुंहिंजा अदा कंहिंजी तक़दीर में लिखियल आहे। को तबलीग ॿुधी आयो आहे, को क़ुरान ॿुधी आयो आहे, को मुहम्मद जा मौजज़ा ॿुधी आयो आहे, को हुज़ूर जो हुस्न ॾिसी आयो आहे, को नबीअ जो अख़लाक़ ॾिसी आयो आहे, को कहिड़ी ख़ूबी ॾिसी आयो आहे त को तबलीग ते आयो आहे, को कंहिं ॿिए जे सलाह सां आयो आहे, ॿिए जे मशवरे सां आयो आहे, ॿिए जे सम्झाइण ते आयो आहे। अल्लाह पाक जल जलालहु अमन वालू जे ज़ात बाबरकात जे महबूब जी दरबार में टोलनि जा टोला मुस्लमान थींदा विया, ईमान आणींदा विया। पर वाह उमर फारूक तो जो मक़ाम ऐं मर्तबो आहे
मुझे महबूब पाक जी ज़ात बाबरकात अल्लाह जे दरगाह में हथड़ा खणी दुआ तो घुरे अल्लाहुम्मा अय्यिदिल इस्लाम बि उमर बिन ख़त्ताब। ओ मुझा मौला मां तुझो हबीब आहियां जग मुझे लाइ जोड़ी 1.25 लख नबीअ जो सरदार मुखे बणाई। मां ना चाहा आसमान ज़मीन को न थे हा अर्श फर्श को न थियनि हा मुखे आख़िरी नबी बणायो थी। मां प्यारे नबीअ जी का दुआ रद्द को न कंदो आहियां पर अॼु मां ख़ासि तोखां अंगल करे घुराए थो उमर बिन ख़त्ताब ख़त्ताब जे पुट उमर खे मुस्लमान करे मां मुहम्मद ॾे मोकिल त इस्लाम जी ताईद थी पवे। वॾी ॻाल्हि आहे साईं, का मामूली ॻाल्हि कान्हे। आम तरह सां वीचारा आलिम दरवेश चवंदा हुआ त ॿिया सभु मुहम्मद जा मुरीद हुआ। चओ अबा छा हुआ? अबू बकर मुरीदा, उस्मान मुरीदा, अली साईं मुरीदा, हसन साईं मुरीदा, हजरत हुसैन साईं मुरीदा, हजरत अबू ज़र गफ़ारी मुरीदा, हजरत सलमान फारसी मुरीदा, हजरत बिलाल मुरीदा। अहिड़े तरीक़े सां सभु मुंहिंजे मुहम्मद करीम जा सहाबी मुरीदा पर हजरत उमर मुहम्मद करीम जी मुरादा चाहे मुस्तफ़ा जी ॾाढे त चओ चाहे ज़ोर सां चओ मुहम्मद अरबीअ जी मुरादा मुस्तफ़ा जे दिल जी तमन्ना है ख्वाहिशा ॿियनि खे ख्वाहिशा त मुस्लमान थियूं पर हज़रत उमर जो भाग ॾेखारियो जो मुंहिंजो मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाहिश पियो ॾेखारे ऐं मुंहिंजा मौला मां तोखां घुरी थो वठां पियो हज़रत उमर खे मुस्लमान बणाए ऐं रुगो ईअं चवे हा त मुस्लमान बणाए न पर वधाए लफ़्ज़ अचे थो अय्यिदिल इस्लाम मुस्लमान त हुनखे बणाए पर हज़रत उमर खे इस्लाम जो ताईद कंदड़ बनाए इस्लाम जी बाह बढ़ाए इस्लाम जी कुवत बढ़ाए इस्लाम जी ताक़त बढ़ाए इस्लाम जो बाज़ू बढ़ाए इस्लाम खे कुल्हेजण वारो बढ़ाए इस्लाम जो ताईद कंदड़ बढ़ाए और मुंहिंजा अफ़सोस जो मक़ाम आहे जंहिंखे मुहम्मद करीम मुअय्यिदुल इस्लाम सॼे इस्लाम जो ताईद कंदड़ सॼे अॼुकल्ह जो हथ ठोकियो मोमिन वरी उन जी गिला पियो करे जंहिंखे न वुज़ूअ जी ख़बर न तहारत जी ख़बर न पाकाईअ जी ख़बर न पलीअते जी ख़बर भंग जे कूंडे पीअण खां पोइ ज़ाल जी बि ख़बर कान धीअ जी ख़बर बि कान माउ जी ख़बर बि कान पुफीअ जी बि ख़बर कान हिलाल जी ख़बर बि कान हराम जी ख़बर बि कान जंहिंखे कलमे जी बि ख़बर कान्हे का इस्लाम सां टके जो बि वास्तो कोन्हेसि उहो भंग जो कूंडो पी अहिड़े शख़्स जी गिला करे अहिड़े खे घटि वधि ॻाल्हाए जंहिंखे मुहम्मद अरबी इस्लाम जो मुअय्यिद थो सॾे ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उहा मुस्तफ़ा जी दुआ क़बूल थो फरमाए। दोस्तो अज़ीज़ो नबी जी दुआ रद्द न थींदी आहे। मां तव्हांखे अॻे जुमे ते सैयदना उस्मान ज़िन्नूरैन जे ज़िम्न में ॿुधायो हो शायदि यादि हुजेव आहे असां मुस्लमान खे वेसर जो मर्ज़ पर वरी बि यादि करायां त ख़लीफ़ा असांजा माण्हू वात फाड़े अदा ख़लीफ़ा हा ख़लीफ़ा छा चवंदा आहिनि ख़लीफ़ा हा ख़लीफ़ा काॾे ख़लीफ़ो काॾे पुट काॾे ख़लीफ़ो काॾे औलाद ख़लीफ़ा मां तोखे मिसाल ॾिनो हो त मखदूम साहब जे ख़लीफ़नि जहिड़ो ख़लीफ़ो न सम्झ पीर साईं पादारे जे ख़लीफ़नि जहिड़ो ख़लीफ़ो न सम्झो त को महर आहे त को मंगरियो आहे को राजड़ आहे भिटाई जे ख़लीफ़नि जहिड़ो ख़लीफ़ो न सम्झो हज़रत सुल्तान औलिया जे ख़लीफ़नि जहिड़ो ख़लीफ़ो न सम्झो कलंदर शहबाज़ जे ख़लीफ़नि जहिड़ो ख़लीफ़ो न सम्झो उहे ॿियनि क़ौमुनि जा थी सघनि था को ॾाहिरी हूंदो को राजड़ हूंदो को महर हूंदो को मंगरियो हूंदो को ओठो हूंदो को कहिड़ी क़ौम जो हूंदो इहे ॿियनि पीरनि जा ख़लीफ़ा ईअं हा पर मुहम्मद अरबी जा जेके ख़लीफ़ा तूं नफ़रत सां चवंदो आहे ख़लीफ़ा उहे ख़ाली ख़लीफ़ा कोन हा पर मुंहिंजे मुहम्मद अरबीअ जा मिट हा ॿुधो हुई न हज़रत उस्मान लाइ ॿुधो हुई न हाणे तुंहिंजो इम्तिहान थो वठां विरांडे वारा ॿुधाइजो ॿिया न हज़रत उस्मान नबी पाक जो छा थींदो हो माइटीअ में ख़ैर भला तव्हां ई खणी ॿुधायो साईं तव्हां त रोज़ पिया पढ़ायो उस्ताद पियो ॿुधाए उस्ताद खे त ख़बर आहे
बिसरी हो न पुफीअ जे धीउ जो पुटु ओ जे चवंदा आहिनि अचई थी गुज़ारत अचे अचे पोइ चवंदा 40 जुज़ लॻी गुज़ारत ॾोई असांजे पहलवान मीर अली पुफीअ जे औलाद में शामिल त कयो पर थोरो हेठि वञे हा त कमु सवलो थी पवे हा पुफीअ जे धीउ जो पुटु आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुफीअ जे न्याणीअ जो माना पुफाट जो पुटु आहे ऐं ॿिए पासे रुगो पुफाट जो पुटु कोन्हे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो न्याणो बि आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहुरो पर उन सां गॾोगॾु नबी पाक अलैहिस्सलाम जो छहों ॾाॾो ऐं हज़रत अबू बकर जो ॾाॾो साॻो आहे हज़रत अली नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो न्याणो वरी चाचे जो पुटु बि आहे अहिड़े तरीक़े सां मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ हज़रत अमीर उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु महबूब मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाॾंग में नबी पाक अलैहिस्सलाम जो साउट्री सौट आहे हिकिड़ो हूंदो आहे सॻो सौट ॿियो हूंदो आहे सौटाणे सौट मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जी पाक घरवारी हज़रत बीबी हफ्सा रज़ियल्लाहु ताला अन्हा नबी करीम जी कुंवार आहे पर हज़रत अमीर उमर जी न्याणी आहे हज़ूर करीम अलैहिस्सलाम जो सहुरो बि थिए थो त मुंहिंजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सौटाणे सौट बि थिए थो अॼु यादि आयो आहे बिजली वारनि खे बस था सलात मुझे नबी दे मुझा प्यारा भाव अज़ीज़ मुसलमान जेके नबी करीम जे ज़ात बाबरकात सां मिटी माटीअ जी निस्बत आहे हाणे उहा निस्बत पंहिंजी जॻह ते पर मां हिकिड़ो सुवाल तोखां कयां थो पंहिंजे ईमान सां ॿुधाइजां भली नबी पाक जो सहुरो न हुजे हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सौट न हुजे नबी करीम जे ज़ात बाबरकात जो न्याणो न हुजे महबूब पाक अलैहिस्सलाम जे खानदान मां पर मुंहिंजे महबूब मुहम्मद अरबियता कुर्बान थियण वारो आहे इश्क रखण वारो आहे प्यार करण वारो आहे बच्चा घोर करण वारो आहे सीने जे मथां मणनि जा मण पत्थरनि जा रखजी अचनि ज़ुबान निकिरी अचे ओ मुंहिंजा दा उमैया बिन खल्फ हुनखे मारे धक हणे उनजी ज़ुबान ते जारी आहे अहद 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 रब हिकु आहे रब हिकु आहे रब हिकु आहे ओ उमैयो चवेसि कहिड़ो रब हिकु आहे कहिड़ो रब हिकु आहे कहिड़ो रब हिकु आहे असां त 360 ठाहियूं वेठा आहियूं उहो जवाब थो ॾे सीनो हुनजो पत्थरनि सां भरपूर आहे गरम ज़मीन ते सुतो पियो आहे पर चए थो अहद उहो अहद आहे जंहिं मुंहिंजे मुहम्मद खे नबी बणाए मोकिलियो आहे अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक़ चार यार हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु अची उतां लंघियो आहे जमल ॿुधाई अहद अहद मथां बीही रहियो आहे चवे थो हुव युंजीका ओ अदड़ा तुंहिंजे सीने ते पत्थर रखिया पिया हल मारई तो मैयो पर तुंहिंजी ज़ुबान अहद अहद सां पई ॿोले मां तोखे चवां थो जवाब ॾियां थो जंहिं अहद रब जी तो दामन झली आहे जंहिं रब करीम जे पुठियां लॻी पियो आहे हुव युंजीका इहो ई तोखे हिन भागे खां छॾाईंदो दोस्तो अज़ीज़ो नतीजो छा निकितो आहे उनखे ख़रीद बाबरकात जहान खे काइनात खे अल्लाह पाक इंसान